जे इंसान जे लाइ तूं परेशान आहे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में मोहबत जा ख़्याल रखी बीठो आहे अॻिले इंसान जे लाइ, तोखे ख़बर आहे त अॻिले इंसान जे अंदर में बि एतिरी मोहबत मुंहिंजे लाइ हूंदी? कॾहिं बि न रब्बुल अर्शिल अज़ीम जी अज़मत जो कसम ॿ तरफ़ा मोहबत कई आहे सो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम कई आहे, इंसान न कई। जिन जे लाइ तूं परेशान आहे उहो त वीचारो अञा ॿिए जे लाइ परेशान आहे। तंहिंजे करे चवंदो आहियां न उन्हनि खे पंहिंजो कयो जेके तव्हांजे कढनि, जिन जे तव्हां कढियो उन्हनि खे तव्हां पंहिंजो न कयो। इहो त अॻिले जे लाइ तूं चरियो आहे, उहो त तोखां बेज़ार हूंदो। गारंटी सां ॻाल्हि कई आहे, दावा सां। इहो यकतरफ़ा हिक ॿिए खे दिलासे ॾियण जे लाइ, हाँ मुंहिंजे अंदर में बि तुंहिंजे लाइ मोहबत आहे, मां बि अल्लाह जो कसम क़ुर जो कसम अलाए कहिड़ा पीर बि गॾु कंदी, पीरनि जा कसम बि खणी वञे तूं मुंहिंजी तोसां मोहबत आहे, पर जेको कसम खणे त सम्झ उनजी मोहबत हिकु ॾींहुं तोखे अधूरो करे वेंदी। हा हिकु ॾींहुं तोखे अधूरो करे वेंदी। पुट हिन महिल तूं ख़ुशी जे मोड़ ते आहे, अॻिलो यार तोसां ॻाल्हाए थो, तूं हल। अञा इहा पहिरीं किस्त थी हले, जॾहिं ॿी किस्त स्टार्ट थी त पुछंदो मैं त ज़हनी सुकून कीअं हासिल कबा। हा जॾहिं पहिरीं शुरूआत थींदी आहे न मोहबत जी, त पहिरीं किस्त वॾी मोहबत में मज़ो ॾींदी आहे। महबूब सां अदाकारी करण में, नखरनि सां ॻाल्हाइण में, जा महबूब जा नखरा ॿुधण, जा महबूब जी अदाकारी ॾिसण तोखे बाक़ाइदे अंदर जो अंदर खे हीअं सुकून ॾींदी। जॾहिं वक़्तु गुज़री वियो, ॿी किस्त स्टार्ट थी, भितियुनि सां बि ॻाल्हाईंदे पुट, आईने जे आॾो पंहिंजो पाण सां बि ॻाल्हाईंदे, विहाणे ते सर रखी बि रोई पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदे त मां केतिरी हुन सां वफ़ा कई। हल हल जेको दावा थो करे त मां मोहबत में कामयाबु थी वियो आहियां, मुंहिंजो नालो शेख ज़ुबैर आहे, मूंसां फेस टू फेस मिले, पोइ मां जेको हुनखे इनाम ॾिनो मां इनशाला वीडियो में विहारे इनशाला जेके मां हुनजे हक़ में, जेके हुनजी बहादुरी में मां लफ़्ज़ ॻाल्हाईंदुमि न, शायदि उहो दुनिया ॾिसंदी। जेको चवे त मां कामयाबु थियो आहियां, दावा सां ॻाल्हि कई आहे, नालो शेख ज़ुबैर आहे, मां गिफ्ट बि ॾींदोमांसि। एतिरे क़दुरु मां अल्लाह जी इज़त जो कसम पूरी सऊदी जो टूर कराईंदोमांसि, पूरी सऊदी जो पंहिंजी गाॾी में विहारे बि दावा सां ॻाल्हि कई आहे। असांजी जेका ॻाल्हि हूंदी आहे न दिलि ते लकीर हूंदी आहे, उहा मोहबत ई कहिड़ी जेका तोखे हासिल थिए। मोहबत उहा ई आहे जेका क़रीब थी बि तोखां हली वञे।